मिटन जी आस से जहयाती। हेलो, अस्सलाम वालेकुम सूबेदार सिकंदर। वालेकुम सलाम। केर केर छा नंबर सेव कोन थई छा? एस बंकुल खान थो ॻाल्हायां, ॿियो वरी केर थो ॻाल्हायां? रईस बंगुल खान, जेकर चनेसर जे लाइ फोन कई अथई त इन जे लाइ मां तव्हांखे चई छॾियो आहे त इन मामले में मां बेवस आहियां। बाबा सिकंदर खान, चनेसर मुंहिंजे कम जो माण्हू आहे। बाबा मां बि तुंहिंजे कम में टंग कोन थो अड़ायां। ॿियो को कमु आहे त हुकुम कर, छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। बाबा कॾहिं टेमड़ो कढी अचो त मां तव्हांखे शिकार करायां, को खायूं पियूं, को बंदोबस्त बि कयूं तव्हां। बंगुल खान, लॻे थो त तव्हां ॻाल्हि खे सम्झी विया आहियो, पर जेकॾहिं एॾी तकलीफ़ कयो था त पोइ मां चाहींदुसि त हिन दावत में मुजन भी हुजे। हाँ बाबा, मुजन खान बि हूंदो। मुजन बि असांजो दोस्त आहे फाइरन वारो। पर पोइ अबा कॾहिं था टेम कढो? बंगुल खान, जल्दी अवांजी हाज़िरी भरींदासीं, तव्हांजो रुगो हुकुम खपे। महिरबानी बाबला, महिरबानी, लख थोरा तव्हां। बाबा शुक्र आहे जो मुंहिंजी यादि त आई। मूं सम्झो त मूंखे तो विसारे छॾियो। पुट, हाँ तुझे तो बाजार में आया, बाकी तू हर बार टोकू करी त पियो कर, छो त रत थी पियो ही न। बाबा जेकर मूंसां थोरी बि तुंहिंजी मोहबत आहे न त मूंखे आज़ाद कराए, मां हिते फासी विया। अरे तू फिक्र न कर, ये मालूम से नहीं थियो न। इंशाल्लाह तू केॾी महिल ॿाहिरि निकिरी ईंदे फाड़ियो न ते जा। बाबा तोखे त ख़बर आहे न, जनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताए। बाबा मां हिते काठ में कढ़ी पियो आहियां। तू छा तो समझदा खुश आया? अरे तोखे लाक में तो ॾिसां मुंहिंजे पुट ते टिंडियूं थी चढ़नि, तॾहिं त लॻो पिया गुनाह न के मिनटू बीठो कयां। बाबा तू रुको, मूंखे तो आज़ाद कराए। ओए तू वही ॾिस जाए त दुश्मननि जे पुत ते कीअं थो मां टिंडियूं चढ़ियां। ओ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। चङो आऊं हलां थो हाणे, तुंहिंजो कोशिश में लॻो पियो आहे, साह न मुझई। हीअं न बोल मुस्लमानू थी वे, मुस्लमानू थी। ठीकु आहे बाबा, मुंहिंजे आज़ादीअ जो जल्दी बंदोबस्त कर। लॻो पियो आहे तुंहिंजे लाइ। हल खेल लॻो पियो आहे न यार, घणनि ॾींहंनि खां पोइ थो अचे। तुंहिंजी त ख़िदमत करणी आहे न असांखे। रईस तव्हांखे तकलीफ़ त नाहे ॾिनी न, अॼु वॾे अरसे खां पोइ यादि कयव। यार तकलीफ़ जी ॻाल्हि कहिड़ी आहे? तूं असांजो यार आहीं घणनि सालनि जो, ऐं असांजो आज़माइल आहीं, तोखे कीअं छॾिबो? तुंहिंजी त ख़िदमत असांखे करणी आहे न भाउ। हुकुम कयो रईस, तव्हांखे कॾहिं जवाबु ॾिनो आहे छा? तव्हां सां त सिरनि जा सौदा आहिनि। यार गुलज़ार, हिकिड़ो माण्हू आहे पंहिंजो पाण खे वॾो तीसमार खान थो सम्झे, जंहिंजो नालो आहे हाजू। इन वॾो मूंखे मथे में सूर विधो आहे। मां त चवां थो हिनखे तुप करणो आहे, मारणो आहे। को तरीक़ो, को सलाह कट त कीअं मारियूंसि। रईस, इहो हाशिम 30 मार खान हुजे या 40 मार खान, तव्हांखे त ख़बर आहे न त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही हूंदी आहे। पर रईस तव्हांखे त ख़बर आहे न त कच्चे में हाणे फसल बि कोन थो थिए, ऐं असां नांगियूं त न आहियूं जो मिटी खाईंदासीं। गुलज़ार, मां ॻाल्हि खे सम्झां थो, तूं रुगो ॿोली लॻा। मूंखे कहिड़े बि तरीक़े सां हाशिम माराइजो। मां चवां थो न हाशिम जो न नालो रहे न निशान। इन वॾो गंद कयो आहे। अरे इनखे तुफ छो नथा करे जो मूंखे? रईस बंगुल खान पूरा 10 लख वठंदोसीं, उहो बि अॻुवाट ऐं कैश जे मंज़ूर अथई त हुकुम कर। ठीकु आहे, तोखे 10 लखनि खां 12 लख ॾींदुसि, पर कहिड़ी बि सूरत में मूंखे हाशिम माराइजे। जे हाशिम बची वियो त तोसां अहिड़ो त अशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी।
मुखे हाशिम खपे मुअल मुअल। रईस मां तू गोलियूं हणंदोमांसि उहे बि सिधियूं पोइ जंहिंजा पीर ज़ोर। पर जे गुलज़ार हाशिम बची वियो त पोइ घणा चकर बची वियो असां खां। रईस गुलज़ार जी गोलीअ खां अॼु ताईं को बचियो आहे जो इहो हाशिम बचंदो? छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। बेटा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾे, मां तो साणे ई के कहाणी कंदमि। तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं मां तुंहिंजी ज़ाल आहियां, इहा ॻाल्हि ॿुधी छॾे। इहा त पक अथमि त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, इन में को शक आहे? शक न आहे, पक आहे पूरी त तूं हाणे मूंखे भाई नथो। इन मुई बसरा जे करे न तूं मूंसां गॾु वेहीं थो न ई मूंसां सुर ॾेई को ॻाल्हाईं थो। बेबी तोसां गॾु खट ते न वेठो आहियां पर तुंहिंजे साम्हूं त वेठो आहियां न। सॼो ॾींहुं इन बसरा जा खिशखिश में पूरो आहे ऐं मूंसां तो वेहीं त मुंहुं किनो करे वेठो आहे। मुंहुं मूंसां अहिड़ो करे थो वेहीं ॼण बोड में पौड़ियूं लुड़ी वयूं अथव। बसरा भी मुंहिंजी ज़ाल आहे, तूं भी मुंहिंजी ज़ाल आहीं, पोइ छा जे लाइ था इहो जहिड़ो कयो? बस मुंहिंजो हाणे आख़िरी फ़ैसिलो आहे त इन बसरा खे तलाक ॾे। तलाक त परे आहे बेबी, अखलाक सिख। पहिरियां त मां इन कबूतर खे मारींदुसि जेको मुंहिंजे पोयां ईअं लॻो थो अचे जीअं गिझ ढूंढ ते। बहरहाल हाणे मूंखे इन बसरा सां गॾु न आहे रहणो। मुजन साईं शिकार ईअं कबो अथई, ॾिसजांइ। वाड़ सिकंदर साईं वाह जो निशानो आहिनि, सभु पखी ढेर मञूं मन। ॾिठई न पगल? हलो हलो अॻिते। भी तो सही खुदा जी का मार अपन दी तो के जेदा मन त ना तू बिठो कमदार न पू मां तो के चवंदो हा न त सुबह सा निकरी त आईनो ॾिसी निकरंदो कर। यो न चादो कर आन नु ॾिसंदो कर ई जिंदा लट फातम जिन में तो वरी को गाला एक और सेकंड कोलो मुझे पुत्र के फसा चयो तई वरी मथारी होते तो खट वध गाला किन नजर आती चले मुझे सामू नहीं दो कर न मुझे रुख चढ़ंदो कर जेना मुझे पुत्र ते टिंडड़ी चढ़ियो मारे ला पटे छडिंदो साईं के रत को लाइंदी। तो पंजे मोभी पुत्र जे लाइ छा कयो? तुंहिंजे पुत्र खे मां छॾाईंदुसि मां। तू पियो ॾिसजा त ॾींहं ॿिनि में चनेसर खे मां कीअं थो आज़ाद करायां। तू छॾाईंदी वो यार यो सिज कहिड़े पासे खां भरंदो हितां लाइ हितां भरंदो छॾाई तो बात तुझी वॾी महिरबानी वो यार माफ कया घट वध ॻाल्हाया तोखे पर ॿुध तू त चनेसर जो दुश्मन आहीं तू केॾो छॾाईंसि? न न बु कमदार मां तव्हांजो दुश्मन न आहियां मां त सुठो दोस्त आहियां चनेसर जो। मूं मुंहिंजनि साईं खे राज़ी करे छॾियो आहे हू केस तां हथ खणी छॾींदो। इहो वरी कीअं सम्झा थोरो मूंखे? न बु कमदार मुंहिंजनि साईं हाशिम खां पलांद वठण थो चाहे। हाशिम सभिनि खां ॾाढो आहे सिर्फ़ हिकु ई माण्हू हाशिम जा ॾंद खटा करे सघे थो ऐं उहो आहे तुवारो पुट चनेसर। नबू कमदार तुवारे पुट खे विज जा पाणी पियल अथई। मूं मुंहिंजनि साईं खे चई छॾियो आहे हू चनेसर खे आज़ाद कराईंदो। कोई चनेसर ऐं मां ॾिस त कीअं था बंभोर खे बायूं ॾियूं। ॾिसंदासूं ॾाढो त वॾी थो हाणे कमु कंदे हलाए न ॾिसो हला कुझु कंदी जे करी थो कमु त वाह वाह। अॼु ताईं न मूं कंहिंसां अगराई कई आहे न वरी नाजाइज़ी पर को मूंसां नाजाइज़ी जा अगराई कंदो न तो वारी मूंखां बर्दाश्त नाहे थींदी।
मूंखे त ख़बर आहे त जहिड़े जे लाइ तोखे बहानो खपे। अदा हाशिम खे सिर्फ बहानो मिले, वो गालियूं ठाहिण में देर ई नथो करे। सुणी, तू ही भला हाशिम खे खणी समझाए, मुंहिंजी समझ खां त हाणे चढ़ी वियो आ। हाँ साईं, ये वरी हेड मास्टरियाणी आ जेका मूंखे समझाईंदी। रानी जेकॾहिं को बि कमज़र्फ माण्हू मुंहिंजी न्याणियुनि में हथ विझे त छा मां उनखे छॾे ॾियां? मां उन्हनि जूं ॿाहूं खाराइण खां कपे छॾींदुसि, आंटा कढी छॾींदोमान। इन मुझ न मुंहिंजी भेण सोणीअ जो दग झलियो, छा मां उनखे छॾे ॾींदुसि? इन कमीणे खे मां उपट मारींदुसि। अदा हाशिम, मां मञा थी त तूं असांजो वॾो आहीं, पर मां निंधणकी न आहियां। चाचा सूमर अञा ज़िंदा आहे। ओने छा कयो? मुझन जा हथ कपियईं, कुझु कयईं? शुक्र कर जो मां आहियां, न त इहे कमीणा तव्हां जहिड़नि जो जीअण ई जंजाल करे छॾनि। बस हाणे बस ठहियो, रुगो सदाई जहिड़ो जहिड़ो हुजई। हाणे चुप करे वे त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। उत बहुत मंगुल खान हाणे मुंहिंजो निशानो ॾिसजांइ। लॻे थो हिते पखी हाणे टही विया आहिनि, इन करे पाण खे ॿिए पासे हलणु खपे। रशो, ये पखी सप मेरे गाड़ी मेली रख त असां हेॾां थी अचूं। हाज़ुर रे सर, को पखी न छॾींदुमि प्लाट ते। रे सर, पखी गाड़ी में मेड़े सब रखिया अथम। ठीकु आहे रोशू, पोइ ये सभु पखी वञी शिखनि ते पचरा जल्दी। रे सर, एड़ो तो पचराया वञी थिया खेर। हल हल ठीकु आहे, वञ पचराण जी कर। अबा बहादुर, तू ॾाढो परेशान आ, पर इहा परेशानी तोखे गारे छॾी। माई बसरा, मुंहिंजी परेशानी सिर्फ़ ऐं सिर्फ़ ससुई जे करे आहे। ससुई मुंहिंजो साथ छॾे वई, मुंहिंजी मोहबत खे मायूस कयो अथई। ओ अबा ससुई तोसां सची हुई, तूं अजायो पजायो ससुईअ तां अरवाह खणी छॾियो। तुंहिंजो जेको मुड़ुस वारो हथ हो ससुईअ ते, उन खजी वञण खां पोइ ससुई वेचारी अकेली थी वई। ओ अबा, इहो सभु कुझु इन करे थियो अथई। माई बसरा, मां भुलियल हुयुसि, पंहिंजे हथनि सां ई पंहिंजो घर फिटायो अथमि। अलाए जे छो चङे मथे जी सुञाणप बि मूं मां निकिरी वई। बसड़े अबा, तूं बि अंधेर नगरीअ वारो चरबट बणिजी वई। हेॾो खानदानी माण्हू, पोइ बि तूं ॿियनि जे चुर्च ते पंहिंजो झुगो झण करे वेही रही। बस मासी, मूंखे वधीक न चओ, किथे ईअं न थिए त मां पंहिंजे पछताव में मरी वञा। माई बसरा, तूं पंहिंजे फ़क़ीरनि खां मूंखे पुछा कर त ससुई जी मूंसां मोहबत आहे या न? ओ अबा, कहिड़ा फ़क़ीर कहिड़ा पीणा, छॾे इन्हनि साठनि सवणनि खे। रुगो इहो सोच त हाणे ससुई वापसि कीअं वरंदी। वरी कोशिश कई अथमि माई बसरा, नथी मञे। अलाए छो पाण मले छॾियो अथई। अबा, जॾहिं पुन्हूअ पाण पर घोर न लधी त रूह पको करे छॾी। हाणे ॿुधो थनि त चए थी 2 ॿार खेड़े पाण पालींदसि। हा मासी, मूं बि ॿुधो अथमि। ॿुधो आहे त ससुई वॾे रेशम खे चयो आहे त मूंखे
ॿ टे ॿारहं ॾे त मां खेड़े खावां। बसड़े अबा इहा थई मालिक जी रज़ा। गरीबाणे घर जी न्याणी सुख जो औज बि ॾिठई, पर वरी क़िस्मत हुनखे वराए उन सागा टुकर साग सां खाइण ते पहुचाई। मासी मुझे अमीराणे घर में भी करें अंगल न कई। सागी सादी ऐं सेबती बणजी गुज़ारींदी रही। अॼु हुन जी वफ़ा मूंखे ॾाढो यादि थी अचे। ओ अबा अलाह कंदो त वापसि वरी ईंदी ससुई पंहिंजे पुनुअ सां मिलंदी, पर तूं बि कोशिश जारी रखो अबा, कंदो रहो कोशिश। माई बसरा मां त सॼो ॾींहुं इन्हीअ मुंथड़ में आहियां त ससुई मूंसां कीअं रिझंदी ऐं कीअं परचंदी। हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॼु गुलज़ार हुजे हा त वॾो मज़ो अचे हा। चोर ऐं पुलिस गॾिजी मानी खाइनि। मुजन साईं इहा का नई ॻाल्हि कान्हे का। असांजे प्यारे वतन खे सफेद कालरनि थाड़ेलनि खाई खोखलो करे छॾियो आहे मुजन साईं, ऐं असांजी पुलिस उन्हनि जी हिफ़ाज़त कंदी आहे। बंगुल साईं चोर धाड़ेल सां पंहिंजो छा, जेकॾहिं दहशत गर्द बि वधे अचो न उहो बि छुटी थो वञे। पोइ हिन जे करे पंहिंजो उसूल आहे ॾिनो पुटु छुटे जो, छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे मक़सद जी ॻाल्हि कजे। मक़सद हो शिकार करणु, सो त करे आयासीं। मुजन साईं तव्हां सही था चओ, पर ॻाल्हि अञा ॿी बि आहे। ॿी वरी कहिड़ी ॻाल्हि आहे बंगुल खाना? तुंहिंजे अनाज खे त बाह ॾिनी वई, पर तुंहिंजे नुक़सान जो अज़ालो त कोन मिलियो। सिकंदर खे हाशिम जहिड़ो कुंडो ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी थो वञे, छो को दाद फरियाद न थियो। मुंहिंजे भाण जे शामीर जी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे हाशिम, उनखे केरु रोकण वारो कोन्हे। हाशिम छा आहे? आदमखोर, अज़ाबला, जाहो पत्थर जो ठहियल आहे जो असां उनखे कुझु नथा करे सघूं। छो? हाशिम दिलेर आहे। न, इहा ॻाल्हि ईअं न आहे। दुश्मननि जी पाण में ॿथी आहे ऐं असां छड़विड़ आहियूं। जे असां पाण में मुठ थी वञूं त मुजन जो अनाज कोन सड़िया, सिकंदर खे ॾींहं ॾिठे जो हाशिम गोलियूं कोन हणिया, त पोइ अचो इहो पाण में अहद कयूं त पाण ॿधी ऐं एके में रहंदासीं ऐं हाशिम जो जीअण जंजाल करे छॾींदासीं। अचो अहद कयूं। ठीकु आहे, पोइ मां अहद कयां थो तव्हां, आऊं तोसां गॾु आहियां। मां बि अहद थो कयां, मां बि अॼु खां पोइ तव्हां सां ई गॾु आहियां। ठीकु आहे। बहुत ही बंगल वञे थो हाणे लीका लताड़ी। वरी छा कयो बंगला? बहुत ही पीर मुजन है सूबेदार सिकंदर जी दावत भी कई थी, उन्हनि खे शिकार भी करायो थी। त पोइ उन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अमीरनि ऑफिसरनि जी दावत त असां भी कंदा आहियूं। बाबा साईं जेतिरे क़दुरु मूंखे सम्झ में थो अचे त हो असां ख़िलाफ़ असांजे दुश्मननि खे गॾु थो करे, छो त हू असां सां मुक़ाबिलो करणु थो चाहे। बाबा साईं बंगुल असांजे ख़िलाफ़ हमिलो करण लाइ लश्कर तयारु करे रहियो आहे। भले भाड़ियुनि जी फौज ठाहे, पर सोडा हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾ त असांजे आॾो हुन जी हैसियत हिकु मच्छर जेतिरी आहे, मच्छर जेतिरी। बाबा साईं मच्छर जॾहिं मेड़ो कंदा आहिनि न त उहो हाथी खे बि किराए विझंदा आहिनि। बंगुल असांजे लाइ ख़तरनाक बि आहे ऐं गुलज़ार खे बि हुन वटि ॾिठो वियो आहे। ऐं बाबा साईं हिन ॻाल्हि खे हल्को न वठो। सोडा लॻे थो त तूं हाणे डिॼी वियो आहे, या वरी तोखे पाण ते ऐं मूं ते भरोसो कोन रहियो आहे। जेकॾहिं बंगुल असांजे आंगुर बि खई न, पोइ ॾिसजां सोडा जो बंगुल ॿियनि खे न छॾींदो।